सांघड़ GDA जी मरकज़ी क़यादत जे सर फंक्शनल मुस्लिम लीग, क़ौमी अवामी तहरीक, PTI, जमायत इस्लामी, SUP तरफ़ां डिजिटल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अली हसन निज़ामाणी, वक़ार हुसैन जट, अब्दुल जब्बार जुड़ेजो, मुश्ताक जुड़ेजो, सलमा कुरैशी ॿियनि अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल कढी उन्हनि 6 कैनालनि जी तामीर करण लाइ बि फंड बि जारी करे सिंध सां वॾो ज़ुल्म ऐं ॾाढ कयो पियो वञे, जंहिं सां ज़रख़ेज़ ऐं सरसब्ज़ सिंध खे सुकाए बंजर बणाए पंजाब जी ख़ैराबाद चोलिस्तान समेत ॿियनि इलाइक़नि खे आबाद कयो वेंदो, जेका सिंध सां वॾी नाइंसाफ़ी आहे। सिंध दरिया मां जेकॾहिं 6 नवां कैनाल ॾाढ करे निकिरंदा त ज़मीनूं ख़ैराबाद थी सिंध जो अवाम ग़ुलाम जियां बणिजी वेंदो। सिंध दरिया मां चोलिस्तान कैनाल समेत 6 नवां कैनाल असां कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। फौरी तौर ते चोलिस्तान कैनाल समेत 6 ई कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठी तामीर फौरी तौर रोकी वञे, ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।